अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे मां ख़बर ॾींदा हलूं त असगरिया स्टूडेंट आर्गनाइज़ेशन खिपरो पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इमाम जाफरसादिक जी विलादत बा शहादत जे सिलसिले में पंजतनी इमाम बारगाह खां नियाज़ मोहम्मद हिंगोर जो, नूर मोहम्मद हुसैनी, गाज़ी खोकर, दोस्त मोहम्मद हिंगोर जो जी अॻवानी में रैली कढी वई, जेकी मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदी मेन चौक खिपरो ते पहुती, जिते वॾी तादाद में आशिकान रसूलनि शिरकत कई। इन मौके ते मशहूर नात ख़्वाननि नूर मोहम्मद हुसैनी, ज़ुल्फ़कार अली, अमानत अली, हज़ूर क़रीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नज़रानो पेश कयो। जॾहिं त रैली खे ख़िताब कंदे मौलवी ज़िया हैदर नकवी, कारी अली गुल सिकंदरी चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुगो शियन जो नबी न हो, हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी कायनात जो नबी हो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे लाइ रहमतुल आलमीन बणिजी आयो, जंहिंखां पोइ ज़ुल्म ऐं कफ़र जो ख़ात्मो थियो। जॾहिं त रैली में शरीक कारकुननि ऐं माण्हुनि हथनि में झंडा खणी नारा तकबीर, अल्लाह अकबर जा फलक शगाफ नारा हया, आका जी आमद मरहबा जा नारा हया। जॾहिं त रैली जे मौके ते खिपरो पुलिस पारां SHO खिपरो गुलजार मरी ईगल स्क्वाड पारां सख़्त हिफ़ाज़ती इंतजाम कया विया हुआ। जॾहिं त रैली पंहिंजे मुख़्तलिफ़ रोड रस्तनि खां थींदी पंजतनी इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।